नवाज़ खे आगाह करासीं। गुल प्लाज़ा में अॼु 5 ॾींहं बि रेस्क्यू ऐं सर्च ऑपरेशन जारी आहे। वधीक ॿ लाश हथ कया विया आहिनि, जंहिं बैदि फौतुनि जो अंग वधी 29 थी वियो आहे। DNA नमूननि ज़रिए वधीक 3 लाशनि जी सुञाणप थी चुकी आहे, जिन में 13 वरनि जी मरियम, 26 सालनि जो रिज़वान ऐं 33 सालनि जो शहरोज़ शामिल आहिनि। पुलिस सर्जन डॉक्टर सुमैया जो चवणु आहे त हिन वक़्त ताईं 11 लाशनि जी सुञाणप थी चुकी आहे। ॿियनि लाशनि जी सुञाणप लाइ 50 वारसनि जा नमूना वरिता विया आहिनि। ॿिए तरफ़ रेस्क्यू अमले मूजिबि इमारत जे हिसे मां हिकु शख़्स जे जिस्म जा उज़वा मिलिया आहिनि, जिन खे सिविल इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधायूं पिया, ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया कराची मां। गुल प्लाज़ा में अॼु 5 ॾींहं बि रेस्क्यू ऐं सर्च ऑपरेशन जारी आहे। वधीक 2 लाश हथ कया विया आहिनि, जंहिं बैदि फौतुनि जो अंग वधी 29 थी वियो आहे। DNA नमूननि ज़रिए वधीक 3 लाशनि जी सुञाणप कई वई आहे, जिन में 13 वरनि जी मरियम, 26 सालनि जो रिज़वान ऐं 33 सालनि जो शहरोज़ शामिल आहिनि। पुलिस सर्जन डॉक्टर सुमैया जो चवणु आहे त हिन वक़्त ताईं 11 लाशनि जी सुञाणप थी चुकी आहे। ॿियनि लाशनि जी सुञाणप लाइ 50 वारसनि जा नमूना वरिता विया आहिनि। ॿिए तरफ़ रेस्क्यू अमले मूजिबि इमारत जे हिसे मां हिकु शख़्स जो जिस्म जा उज़वा मिलिया आहिनि, जिन खे सिविल इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।